नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त शहवाल वाक़े जे हवाले सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी सदारत हेठि आला सतह जो इजलास थियो, जंहिंमें वाक़े बाबति हेल ताईं थियल अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो ऐं इख़्तियारनि तरफ़ां वॾे वज़ीर खे रिपोर्ट बि पेश कई। उस्मान बोज़दार जी सदारत हेठि थियल इजलास में कानून वारे सूबाई वज़ीर राजा बशारत, चीफ सेक्रेटरी घरू, एडिशनल चीफ सेक्रेटरी, IG पुलिस ऐं लाॻापियल एजेंसियुनि जे आला इख़्तियारनि शिरकत कई। इजलास में शहवाल वाक़े ते हेल ताईं अॻु भराई ऐं मुख़्तलिफ़ पहलुनि जो तफ़सील जाइज़ो वरितो वियो। जॾहिं त वॾे वज़ीर खे वाक़े बाबति रिपोर्ट बि पेश कई वई। हिन मौक़े ते उस्मान बोज़दार चयो त वाक़े जे गैर जानिबदार जांच लाइ गॾियल टीम जोड़ी वई आहे ऐं वाक़े जो केस बि दाख़िल कयो वियो। ज़िम्मेवार ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई थींदी। हिन चयो त इंसाफ़ जे हुक्मरानी खे यकीन बणाईंदासीं, न रुॻो इंसाफ़ थींदो पर थींदे नज़र बि ईंदो। पंजाब जे वॾे वज़ीर शहवाल वाक़े जो ज़िम्मेवार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण ऐं वाक़े जी जांच जी पाण निगरानी करण जो ऐलान करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।